बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठटो खां। मीरपुर साकरो पुलिस जो मंछा जे अॾे ते छापो। 10 लख खां मथे मालियत जो सुको चूरो, तंबाकू पत्ती ऐं 2 अदद माओ ठाहिण जूं मशीनियूं हथ। 4 ॼणनि ते केस दाख़िल। एसएचओ मीरपुर साकरो गुल हसन कोश्यार जी अॻुवाणीअ में मंछा जे भांडे ते ओचितो छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। संदसि कब्ज़े मां 80 अदद तंबाकू जूं बोरियूं, जिन जो वज़न 2400 किलो, 48 अदद 5 किलो, जिन जो वज़न 240 किलो, 3 कट्टा सुको चूरो, जंहिंजो वज़न 45 किलो, 200 अदद तैयार थियल गुटको, 2 अदद माए ठाहिण जूं मशीनियूं, 1 अदद वज़न कंदड़ कांटो हथ करे जवाबदार इरशाद कुंभार, गुलाम मुस्तफा कुंभार ऐं साबुअ खे गुनाह नंबर 33/2022 कलम नंबर 348 तहत केस दाख़िल कयो वियो। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ासि कैली बेरोची बे न्यूज़ ठट्टू।